नासरीन मेरान टीवी न्यूज़ में वालिकार आया सायरा सुमरो आया पेरिया गुल सबका पेरी का नजर हेडलाइन ते हुरम्स वारे लंघई भरपासे अमरीका ईरान विच में झड़पूं हिक में मथा जंग बंदी जी भन कड़ी जा इल्जाम। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां झड़पुनि बावजूद जंग बंदी बरकरार आहे। ईरान सां ॻाल्हियूं जारी आहिनि, कंहिं बि वक़्तु मुआहिदो थी सघे थो। अमरीकी सदर दावा कई त अमरीका जा 3 डिजास्टर जहाज़ कामयाबी सां आपनाई हुरम्स पार करे विया आहिनि। अमरीकी जहाज़नि ते हमिलो बि कयो वियो पर उन्हनि खे को बि नुक़सान नाहे पहुतो। ईरान जे नंढियुनि ॿेड़ियुनि खे तबाह कयो वियो आहे। ईरानियुनि जी हुकूमत जुनूनियुनि जे हथनि में आहे। ईरान डील वारे मुआहिदे ते बेत न कई त अमरीका इंतहाई शदीद हमला कंदो। सलामती काउंसिल में रूस अमरीका जे पेश कयल ईरान खे मुखालिफ़ करारदाद खे रद्द करे छॾियो। रूसी नुमाइंदे करारदाद खे वॉशिंगटन जी चिड़ ॾियारींदड़ कोशिश करार ॾींदे चयो आहे त उन जो मक़सदु बहरान जे असल सबबनि खे नज़रअंदाज करे ईरान खे अकेलो करणु आहे। बहरीन, सऊदी अरब, यूएई ऐं कुवैत पारां करारदाद जी हिमायत। करारदाद में ईरान खां हुरम्स में हमला बंदि करण ऐं टूल ख़त्म करण जो मुतालबो। सिंध में औरतुनि जे क़तल वाक़िअनि ते सेनेट में बहस। शेरी रहमान, खालदा चांडियो ऐं गुलाम भारो जे क़तल वाक़िअनि खे शर्मनाक करार ॾेई छॾियो। सेनेटर नसीमा अहसान ॻाल्हाईंदे चयो आहे त खालदा चांडियो ऐं गुलाम भारो जे क़तल वाक़िअनि सभिनीनि खे ॾुखाए छॾियो आहे। खालदा चांडियो खे हुजूम आॾो गोलियूं हणी क़तल कयो वियो। गुलाम भारो खे अदालत मां घर वठी वञी क़तल कयो वियो। पीपी सेनेटर बैरिस्टर ज़मीर घुमरो चयो आहे त सिंध हुकूमत ॿिन्हिनि वाक़िअनि जो नोटिस वरितो आहे। जांच हली रही आहे। ऐवान बहस बाद मामलो सेनेट जे इंसानी हक़नि वारे कमेटी खे उभाणे छॾियो। सिंध सरकार पारां हक़ जी जंग में पाकिस्तान जी फतेह के साल मुकमल थियण ते जश्न मल्हाइण जो ऐलान। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त मार्काए हक़ जी कामयाबी के साल मुकमल थियण ते कराची में जश्न मल्हायो वेंदो। सीवियू ते तकरीब थींदी जंहिंमें वॾे अंग में शहरी शरीक थींदा। मीडिया सां ॻाल्हाईंदे सईद गनी चयो आहे त माज़ी में कराची में दहशतगर्दी जा वाक़िआ थिया। कराची अंदरि दहशतगर्दी जे वाक़िअनि में भारत मुलविस रहियो आहे। पुलिस ऐं सिक्योरिटी इदारनि जे गॾियल कोशिशनि सां अमन क़ाइमु थियो आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई चयो आहे त मार्शाला नई इलेक्शन ऐं निज़ाम जी तब्दीली समेत कुझु बि थी सघे थो। ईरान जंग जे करे मामलो रुकिजी वियो हो। कुझु न कुझु थियण वारो आहे। असांखे को बि इशारो नाहे मिलियो ऐं न ई वरी इशारनि ते हलण वारा आहियूं। नुसरत फिरोज़ में अदालत में पेशी जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे गुलाम मुर्तज़ा जतोई वधीक चयो आहे त पीपल्स पार्टी धांधली ज़रिए इलेक्शन खटण जी आदी आहे ऐं आदी ॾोहारी खे ॾोह खां सवाइ मज़ो न ईंदो। फौज ऐं अदलिया शफ़ाफ़ चूंडो कराइनि त पीपी 30% वोट बि न खणंदी। टंडोलाइर में कबूतरनि जे उॾाम तां लाशारी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े में 2 ॼणा मारिजी विया, 6 ॼणा ज़ख़्मी। बेड़ो खान लाशारी झेड़े दौरान गोली लॻण सबबि एहसान लाशारी थॾे ते मारिजी वियो। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतक़िल कयो वियो। अॼु थिए नौजवान रफ़ीक लाशारी बि ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। 2 ॼणनि जे मारिजण बाद धुरियुनि में छिकताड़। टंडो मोहम्मद खान में औरत 2 ॿारनि समेत वाह में टिपो ॾेई आपघात करे छॾियो। बैराज कॉलोनी भरिसां औरत 2 समेत गुनी वाह में टिपो ॾिनो। ॻोल्हा बाद लाश हथ। औरत ऐं ॿारनि जो अक़लियती बिरादरी सां तालुक नालनि जी सुञाणप न थी सघी। पुलिस जो चवणु आहे त औरत जी उमिरि 24 साल, न्याणी जी उमिरि 7 ऐं नीगर जी उमिरि 6 साल लॻी रही आहे। अञा मालूम नाहे त औरत 2 समेत इंतहाई क़दम छो खयो। वाक़े जी जांच कई पई वञे। रादड़ वेझो सोलंगी ब्रोही तकरार तां वाटड़ो नौजवान मारिजी वियो। धुरियुनि विच में हलंदड़ तकरार ॿीहर भड़की पियो। हिक ॿिए मथां फायरिंग। होटल ते कमु कंदड़ पौरियत राबेल जोड़े जो गोली लॻण करे ज़ख़्मी। लाड़कण अस्पताल निहंदे रस्ते में फ़ौत। 3 महीना अॻु मेले ते धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़े बाद तकरार शुरू थियो। अॻु में बि 3 नौजवान क़तल थी चुका। ॿीहर छिकताण सबबि इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत हाल।